अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था वेजिटेबल पैनकेक्स। उन जे लाइ ही ॿ बेदा भञी, ॿ अंडा भञी मूं फेटे छॾिया आहिनि, ॾिसो। ऐं उन खां अलावा असांखे खपंदो थोरो खीर खपंदो, ऐं ही मैदो आहे हिकिड़ो कप, ऐं लूणु ऐं कारा मिर्च हाफ टी स्पून, पर तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ खणी सघो था। ही गजरूं ऐं शिमला मिर्च कटियल आहिनि, ऐं ही सावा धाणा कटियल आहिनि, और उन खां अलावा ही तेल आहे फ्राई करने के लिए। आज हम बना रहे हैं वेजिटेबल पैनकेक्स। ये 2 अंडे मैंने फेंट के इसमें प्याले में डाले हुए हैं। उसके अलावा हमें दूध चाहिए, 1 कप मैदा है, और आधा टीस्पून काली मिर्च और नमक है। ये शिमला मिर्च और गाजर बारीक कटी हुई, और ये प्याज, हरा प्याज कटा हुआ है। अंडे मैंने फेंट लिए हैं। अब इसमें हम डालेंगे पहले नमक और काली मिर्च। ही लूणु ऐं कारा मिर्च तव्हां पंहिंजे टेस्ट के मुताबिक़, पंहिंजे ज़ाइक़े के मुताबिक़ खणी सघो था, ठीकु आहे। ऐं ही मैदो जेको आहे उहो पूरो ज़रूरी न आहे त यूज़ थिए, इनखे असां थोरो थोरो विझंदा वेंदासीं ऐं मिक्स कंदा वेंदासीं। हींअर तव्हांखे कारा मिर्च लॻंदो घणा आहिनि, पर जॾहिं असां हिन में मैदो ऐं खीर ऐं भाॼियूं विझंदासीं त ही बैलेंस थी वेंदा। थोड़ा सा ये जो दूध था मेरे पास, उसका आधा मैंने डाल दिया इसमें। इसको अच्छी तरह से फेंट लेते हैं, ठीक है। ये तमाम मज़ेदार ठहंदा आहिनि। ही तव्हां ॿारनि खे लंच बॉक्स में भी ॾेई सघो था, नाश्ते लाइ ठाहे सघो था, ऐं उन खां अलावा शाम जो चांहि जे टाइम ते या रात जी मानी खां पहिरियों ॿारनि खे बुख लॻंदी आहे अक्सर, या वॾनि खे बि लॻंदी आहे, त तव्हां ये ठाहे खाराए सघो था। हाणे असां मैदो जेको आहे, मैदा जो हम थोड़ा थोड़ा डालेंगे और मिक्स करेंगे। तो ये बच्चों के आप लंच बॉक्स के लिए बना सकती हैं, और नाश्ते के लिए बना सकती हैं। उसके अलावा शाम की चाय के साथ बना सकती हैं। ये बहुत मज़े के बनते हैं। इनके असां एतिरो फेटींदासीं जो हिन में जेके अटे जूं गोड़ियूं न ठहनि। इसको इतना फेंट लें अच्छी तरह से कि जो गुठलियाँ हैं मैदे की, वो नहीं बननी चाहिए इसमें, वो सारी जो घुल जाए इसमें मैदा। मुझे उम्मीद है ताकि ये रेसिपी मुझे ज़रूर वणंदी। आपको ये रेसिपी अच्छी लगेगी। अच्छी लगे तो आप इसको वीडियो को शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें, लाइक करें, और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं सिखाऊं तो वो आप आसानी से देख सकें। अभी हम इसमें डाल रहे हैं ये सब्जियाँ। असां इनमें भाॼियूं विझूं था ही, ठीकु आहे। भाॼी विझीसीं, ऐं हाणे असां हिन सां कोन मिलाईंदासीं, छो त सब्जी विझण खां पोइ हिन सां मिलाइणु थोरो मुश्किल कमु आहे। ही गजरूं ऐं शिमला मिर्च, ऐं हाणे सावा बसर। सारी सब्जियां डालने के बाद अब हम इनको चम्मच से मिक्स करेंगे। आप देख रहे हैं इसमें सब्जी ज़्यादा लग रही है। अभी हमें इसमें थोड़ा सा और मैदा और थोड़ा सा और फिर दूध शामिल करना है। इसको एक गाढ़े पेस्ट की तरह बना लेंगे। घाटो थी वञे सफ़ा, जीअं असां चिलड़ा पचाईंदा आहियूं, चिला पचाईंदा आहियूं, त असां हिकिड़ो घाटो मसालो ठाहींदा आहियूं। हीउ असांखे ईअं घाटो ठाहिणो आहे। मैदो मुंहिंजो हिन में पूरो ही थी वियो। अच्छा, इसमें मैदे की क्वांटिटी हम फिक्स नहीं कर सकते, और ना ही सब्जियों की। तो आप चाहें तो सब्जियां कम डालें, चाहें तो ज़्यादा डालें। उस हिसाब से फिर मैदा, इसको कितना गाढ़ा बनाना है, आप इसमें शामिल कर सकती हैं। ये तव्हां ॾिसो पिया, काफ़ी हिकिड़ो घाटो मसालो ठही वियो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में वधीक खीर जी ज़रूरत नाहे, छो त असां हिन खे इन हिसाब सां कॾहिं ॾिसंदा बेदा जेके हूंदा आहिनि, अंडा नंढी साइज़ जा हूंदा आहिनि। हीअ जेके आहिनि मूं वटि थोरा वॾी साइज़ जा आहिनि, त उन सां बि फ़र्क़ु पए थो। त वॾा हूंदा त उनमें तव्हांखे थोरो मैदो ऐं जेको आहे उन हिसाब सां वधीक मिलाइणो पवंदो। त हीअ ॿिनि बेदनि में ही काफ़ी सुठो मसालो ठही वियो आहे। ऐं हिकिड़ो कप ही मूं हिन में मैदो विधो आहे, ऐं हाफ कप जेको आहे खीर विधो आहे। उन में ही बैटर सुठो ठहियो। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो त ही नरम थो लॻे त थोरो मैदो विझी छॾियो। अगर तव्हांखे सख्त लगे तो तुम थोड़ा खीर मिलाओ, ठीक है। अगर इसकी हम क्वांटिटी फिक्स नहीं करते
ये अगर आपको लगे कि बहुत ज़्यादा गाढ़ा हो रहा है, थिक हो रहा है, थोड़ा सा दूध मिला लें। और अगर आपको लगे कि बहुत पतला हो रहा है तो थोड़ा सा मैदा और डाल दें। फिर नमक और मिर्च भी उस हिसाब से हम इसमें शामिल कर सकते हैं। हाँ ही ॾिसो फ्राइंग पैन मूं हल्की बाहि ते गरम करण लाइ रखियो। ये ऑयल आहे मूं वटि, इहो विझंदसि। ऐं हीअ जेको असां वटि चांहि कढण वारो हूंदो आहे इहो मूं कुपी हिन में विझी छॾी आहे। तव्हां छा चवंदा आहियो हिनखे। मुंहिंजो टर्नर रेडी आहे ऐं मुंहिंजी प्लेट बि रेडी आहे। सो सभिनी खां पहिरियों असां 2-3 टीस्पून हिन में ऑयल विझंदासीं त जीअं चङी तरह सां सणभो थी वञे। इसमें 2-3 टेबल स्पून हम ऑयल डाल रहे हैं ताकि अच्छी तरह से ये पूरा चिकना हो जाए। उसके बाद हम ये जो है इसमें ये बैटर डालेंगे अब इसके साथ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिनखे असां फैलाईंदासीं। एतिरा वॾा ठाहियो जेतिरा तव्हां ठाहिण चाहियो। जितने आप बड़े बनाना चाहती हैं उस हिसाब से आप इसको मसाला डालें और उसको फैला लें। अब ये मेरा साइज़ है जो कि मुझे चाहिए, ठीक है। ये इसको थोड़ी सी हल्की आंच पे पकाएंगे ताकि सब्जियां भी इसमें अच्छी तरह से पक जाएं और फिर हम इसको पलट लेंगे। इसको ज़रूर ट्राई करें, आपके बच्चे शौक़ से खाएंगे और इसी चक्कर में वो ये सब्जियां भी शौक़ से खाएंगे। बच्चे ज़्यादातर सब्जियां शौक़ से नहीं खाते, तो तव्हां ज़रूर ठाहिजो। ही लंच बॉक्स लाइ, शाम जी चांहि लाइ, नाश्ते लाइ। त ॿार तव्हांजा शौक़ सां खाईंदा, उन्हनि में भाॼियूं खाइण जो शौक़ बि पैदा थींदो। हिनखे असां हल्की बाहि ते पचायूं था। ये ॾिसो हिनखे मां उथलाए चुकी आहियां। ये बहुत आसानी से मैंने इसको पलटा लिया है। आपके सामने मैंने नहीं पलटा इसको। अब ये एक तरफ से पक चुका है, ये दूसरी तरफ से पक रहा है। हिकिड़े पासे ना पचे पियो, यानी ॿिए पासे ना बची वेंदो। हिनजो साम्हूं वारो हिसो हीअ आहे जेको हाणे मूं उथलायो आहे। असां हिनखे वरी वापसि था कयूं त जीअं हिनजो फ्रंट बि जेको आहे, मुंहुं बि जेको आहे पची वञे। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीअ मुंहिंजी रेसिपी, हीअ डिश तव्हांखे ज़रूरु वणंदी। ज़रूरु ट्राई कयो ऐं मूंखे हिन जो रिस्पॉन्स ॾिजो, मोट ॾिजो त तव्हांखे कीअं लॻो। तव्हां पचायो त तव्हांखे कहिड़ी मोट मिली घर मां। सो इंशाअल्लाह ऐं कोशिशि कंदी रहंदमि त तव्हांखे अञा ॿिया बि तव्हां सां पंहिंजा तजुर्बा शेयर कयां। सो मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में अञा अगरि मां कुझु सेखारियां त तव्हां आसानी सां ॾिसी सघो। हमेशह मां चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इंशाअल्लाह वरी असां कंहिं ॿी वीडियो सां, ॿी कंहिं कम जी शइ सां, कंहिं सुठी रेसिपी सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।